चवण ते न हल जंहिंते वधंदे त पाथर खाईंदे बदगाल आहे सिंधी सिंध जो को घणी थोड़ी कोने सिंध जी गैस पई वञे पेट्रोल पियो वञे वसीला पिया वञनि मलिक रियाज़ जे हवाले कराची है जुल्फकार आबाद दारन जे हवाले है निसार खोड़ो बर्मिन ने बंगाल ने अफगान के कार्ड को ठाए दे सिंध में वो पंजाब में कोंदा ठाए दिन बलूचिस्तान में कोंदा ठाए दिन केपी के में कोंदा ठाए दिन सिंध में बर्मिन के बंगाल के अफगान के कार्ड नहीं पिया मिलन जेकॾहिं का सिंधी मां पंहिंजा बच्चा खणी कराची में वञे हैदराबाद में वञे त उनखे ॿोॾ दौरान खार वारो पाणी पीआरे चवंदा वापसि वञो कदकोट गौसपुर गढ़ी खैरे गुबे सईद खान ही सिंधियुनि जो पोश इलाइक़ो आहे जिते 200 वाल जे प्लांट जी क़ीमत 80-90 लख रुपया किरोड़ हूंदी उन ते 50 लख किरोड़ जो ख़र्च बंगलो 2 करोड़ जो ऐं ॿाहिरि निकिरे त माण्हू थाबा ॾींदो निकिरे ऊंदाए में 2 करोड़ जे बंगले में टाइल्स लॻा पिया आहिनि पीपलनि जे घरनि में बाथरूम में 50,000 2 लख जा टाइल ऐं टोटली खोल त कुआं वारो पाणी ॿाहिरां बंगलो ठहियो पिया काशियाना आशियाना फलाणा आयातपली जो आशियाना आयातपली जो अंदरि वञे त बाथरूम में रंधिणे में कुआं वारो पाणी अरिड़हनि ज़िलनि खे ज़रदारी कुआं मुठ वारो पाणी बि पीआरे सिंधियुनि खे चए थो तव्हां ते मुंहिंजो कर्ज़ आहे कर्ज़ कहिड़ो आहे त तव्हांखे कुआं मुठ वारो पाणी पीआरींदुसि अदा असीं तुंहिंजा कर्ज़ी आहियूं ज़रदारी तुंहिंजा बि तुंहिंजी हुन ज़ाल जा बि जंहिंजे खून जी तो पोइवारी कान कई तुंहिंजे हुन सोहरे जा बि जंहिंजे कातलनि सां तूं ठहियो वेठो हुई तुंहिंजे हुन साले जा बि जंहिंजे कातलनि खे तूं वज़ीर बनाइण जी कोशिशि कई असीं तुंहिंजा कर्ज़ी आहियूं सिंधी असीं कर्ज़ी आहियूं निसार खोड़े जा असीं कर्ज़ी आहियूं निसार खोड़ा तुंहिंजा जो तो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फांसीअ ते मिठाई विराई असीं कर्ज़ी आहियूं नवाब खान वसाण तुंहिंजा जेके ख़बर कान्हे त कश्मीर जे कमेटीअ में छा करणो आहे असीं कर्ज़ी आहियूं ख़ुर्शीद शाह तुंहिंजा जेको चए थो छोला वञी खपायो असीं कर्ज़ी आहियूं जाम शोरा तुंहिंजा जेको चए थो त कासिमाबाद मूंखे वोट कोन ॾिनो आहे जंहिंखे ॾिनो हुन खां वञी वठो असीं कर्ज़ी आहियूं तुंहिंजा जेको चई थो त वञी मुठो वोट खे मुठां थो असीं कर्ज़ी आहियूं हुनजा जेका चए थी त तव्हांजे दिमाग़ में मगी आहे त मगी कढी ॾियो असीं कर्ज़ी आहियूं तव्हांजा असीं तव्हांजा पटे वाला आहियूं असीं तव्हांजा नौकर आहियूं सिंधी असीं तव्हांजा ग़ुलाम इब्न ग़ुलाम आहियूं असीं तव्हांखे लिखी पढ़ी ॾिना विया आहियूं त असांखे कुअनि वारो पाणी पीआरियो असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा कयो असांजो कोयलो खपायो असांजो पेट्रोल खपायो असांखे शहरनि में असांजी झुगियूं असांजा घर ठाहियो असांखे जूता आणो असांखे इनकम सपोर्ट जे कार्ड जे नाले में असांजे न्याणियुनि खे लठियूं आणो जेको वफ़ाक़ जो प्रोग्राम आहे ॿुधायो त असां ॾिनो आहे असांखे लठियूं आणो असांखे डंडा आणो असांजे उस्तादनि खे कराची में घुराए NTS वारनि खे उन्हनि खे रस्तनि ते असांजे न्याणियुनि जा रवा फाड़ियो उन्हनि जे गलनि में हथ विझो उन्हनि खे ज़मीनुनि ते कहलियो असांजे लेडी हेल्थ वर्कर नर्सुनि खे रस्तनि ते लेटाइण खे पाणीअ जा फुआरा आणियो असांजे कमांड जे आवाज़कारनि खे रस्तनि जे चौकनि ते वेही डंडनि सां लठनि सां कुटियो असांजे तनवीर आरिजन खे असांजे ससुयुनि खे असांजे सोरठनि खे असांजे उम्मे रुबाबुनि खे रस्तनि ते दरबदर कयो उहे पंहिंजे पीअनि पंहिंजे वारसनि पंहिंजे भाउरनि जे लाइ आज़ादियुनि लाइ तड़फंदियूं रहनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ दर दर सदाऊं हणनि ऐं ज़रदारी ऐं बिलावल ऐं फरियाल तव्हीं असां सिंधियुनि खे वरी इहो सेद पोइ ॾेखारियो असांखे चओ त तव्हीं कर्ज़ी आहियो पर ॿुधी छॾ ज़रदारी ऐं ॿुधी छॾ बिलावल ज़रदारी तव्हांजा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि अॼु जेको हुन असलम जरवार जूतो उछलाए आयो आहे ऐं अॼु जेका मुट जी थैली तव्हांजे गाॾीअ जे मथां थी अची किरे ऐं अॼु जेको लियारीअ में तव्हां ते पथराव थिए थो ऐं अॼु जेको तव्हांजा रस्ता रोके सिंध जा नौजवान तव्हांजे गाॾियुनि जे शीशनि ते मुकूं हणनि था उहो ऐलान आहे ऐं तूं जेको हाणे कंट्रोल लिस्ट ते आहीं ऐं तुंहिंजी गिरफ़्तारी जेका जल्द अंकरी थियणी आहे ऐं जेके करप्ट वज़ीर 18 खां 23 तारीख़ जे विच में गिरफ़्तार थियण वारा आहिनि से ॿुधी छॾियो त कर्ज़ लहंदो कर्ज़ व्याज सूदो लाहींदा सिंधी व्याज सूदो कर्ज़ लाहींदा तव्हांजे हयल डंडनि जो तव्हांजे कयल
समझो तव्हांजो असांजे ज़मीनुनि ते कयल असांजे बेलनि ते कयल असांजे एरीगेशन खाते जे कयल ज़मीनुनि ते कब्ज़नि जो उन्हनि इलीगल मोकनि ऐं वाटर कोर्सुनि जो जेके वाहे तव्हां असांजे पुछड़नि खे सुकायो उन कमांड जे अघ जो जेको 250 रुपया हुअणु खपे हा उहो तव्हां 130 रुपया कयो उन कणक जे बारदाने जो जेको तव्हां लुटी आहे उन मेरिट जो जेके तव्हां तबाह कयो उन्हनि दाख़िलाउनि जो जेके तव्हां सेल्फ फाइनेंस जे नाले में 50-50 लख रुपयनि में ग़रीबनि जी बेइज़ती कई उन्हनि लाइ तालीम खसे वरिती उन्हनि नौकरियुनि जो जेके तव्हां विकियूं उन्हनि पब्लिक सर्विस कमीशन जे नौकरियुनि जो जिन लाइ मकान ॾिसियूं आहियूं फोटू स्टेट के अरबे रुपए के खर्च जो जेके सिंधी नौजवान फोटू स्टेट करे नौकरियुनि लाइ मोकिलींदा रहिया ऐं तव्हां उहे फोटू स्टेट वारियूं दरख़्वास्तूं सेक्रेटरीट जे ॿाहिरां किचरनि जे घेरनि ते उछलाईंदा रहिया ॿुधाए छॾियो सिंधियो ज़रदारी खे ॿुधाए छॾियो त हाणे माफ़ी न मिलंदी हाणे प्लान थींदो हाणे छा थींदो 5 जुलाई ते छा थींदो 5 जुलाई ते छा थींदो वेल सुम्हण जी नाहे खाऊ वेल सुम्हण